सखर जे कबाड़नि पारां पुलिस नाजाइज़नि ख़िलाफ़ गोलीमार वारे इलाइक़े में एहतिजाज कंदे आला अख़्तियारनि खां पुलिस ॾाढायूं बंदि कराइण जो मुतालबो कयो आहे। उन सिलसिले में सखर ओल्ड मटीरियल एसोसिएशन जे सदर मोहम्मद अजमल मलिक, जनरल सेक्रेटरी नदीम अली आराई जी अगवानी में पुलिस ॾाढाइनि ख़िलाफ़ सखर जे कबाड़नि गोलीमार वारे इलाइक़े में एहतिजाजी इजलास बाद मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौके ते अगवाननि मोहम्मद अजमल मलिक, नदीम आराई, मोहम्मद मुराद गरानी, राणा मुनव्वर मलिक, फारूक मलिक, सिद्दीक महर ऐं ॿियनि कबाड़नि जो चवणु हो त मौजूदा महांगाई वारे दौर में बछड़नि जो पेट भरणु मुश्किल बणिजी वियो आहे। सखर पुलिस मुख़्तलिफ़ बहाननि सां असांखे बिला जवाब तंग करे रही आहे, जॾहिं त केतिराई कबाड़ी पुलिस लॉकअप में क़ैद आहिनि। असांखे इज़त सां रोज़गार करणु नथो ॾिनो वञे, जंहिं सबबि परेशानी जो शिकार आहियूं। सखर जे मुख़्तलिफ़ थाणनि जा पुलिस एहलकार कबाड़नि जे दुकाननि ते अची भतो घुरनि था, भतो न ॾियण ते कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि था ऐं केतिरनि ई कबाड़नि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे परेशान कयो वियो आहे। हुननि पुलिस जे आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त सखर जे कबाड़नि खे पुलिस गर्दी खां बचाए बाइज़त रोज़गार करणु ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची